सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत आहे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं ऑनलाइन ठगी जे बारे में। ऑनलाइन ठगी ऐं साइबर क्राइम जेको थींदो आहे उन जी जानकारी तव्हांखे ॾींदासीं कि इन सां पाण खे केतिरी न मुसीबत झेलणी पवंदी आहे। हिकु शॉर्ट फिल्म तव्हां ॾिसण वारा आहियो ऐं जेके उन में कलाकार आहिनि प्रताप रूपानी जी ऐं संतोष मुलानी जी। त अचो पाण इहा शॉर्ट फिल्म ॾिसूं। या 9 नंबर कंहिंजो आहे ॾिसूं था। हेलो हेलो जी, प्रताप जी था ॻाल्हायो? हा साईं, प्रताप पियो ॻाल्हायां। साईं मां पेटीएम सां थो ॻाल्हायां। साईं तव्हांजा सॼा लेन देन सॼे बैंक सां कनेक्टेड आहिनि, जेके तव्हांजे बिज़नेस जा इहे सभु पेटीएम सां कनेक्टेड आहिनि न? हा साईं, ज़रूरु कंदा आहियूं। जी साईं। त साईं एक्चुअल छा आहे, तव्हांजी पेटीएम अकाउंट बंदि थो थिए, इन करे असां तव्हांखे कॉल कयो आहे। त छा तव्हांखे नंबर बंदि कराइणो आहे? त असांजो बंदि छो था कयो? शुरू खां इहो ई नंबर हलेव दादा। ठीकु आहे साईं, अगरि तव्हांखे नंबर बंदि न कराइणो आहे त असां तव्हांखे हिकिड़ो OTP मोकिलियो था, असांखे तुरंत ॿुधायो। साईं 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 ॻाल्हि ॿुधो, असांखे नंबर इहो ई रखिणो आहे, बैंक खातो सभु इहो ई रखिणो आहे। बाक़ी तव्हां हे करे था असांखे मोकिलियो, मां ॾिसां थो OTP नंबर। साईं OTP मिली वियो? ठीकु आहे साईं, ॿुधाइजो। OTP अथव 0489। ठीकु आहे साईं, असां तव्हांजे खाते में 1 रुपयो मोकिलियो। ॾिसो तव्हां वटि अकाउंट में रिसीव थियो आहे? हा साईं, रुपयो त आयो आहे दादा। थी वियो? ठीकु आहे साईं। त साईं हाणे हीअं कयो कि तव्हां वटि हिकु OTP ॿियो ईंदो, तंहिंखां पोइ तव्हांजो पेटीएम कॾहिं बंदि कान थींदो। उहो नंबर असांखे ॿुधाइजो। हा साईं, OTP अची वियो आहे। इहे अथव 171911। ठीकु आहे साईं। हाथो मुर्गो। हेलो हेलो हेलो। अरे ही छाजो मैसेज आवा? ओ ये ला 4 लाख गुलामी है मुझे मोबाइल में। हेलो 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 साईं, हेलो साईं, हेलो साईं, हेलो। ये छा थियो? 4 लाख गुलामी है। इन नंबर ते वापस फोन तो करा बैंक वारनि खे, पुछां छा थियो। फोन लगे ही नथो, ट्यूं ट्यूं पियो करे। वरी लगा ॾिसां। फोन लगे ही नथो, दिमाग़ कम कोन थो करे मुंहिंजो। 4 लाख कटिजी विया, फोन बि कोन था खणनि। इहा त मुसीबत थी वई। ए साईं, हेलो। ए झूलेलाल, मूंखे छा करण तूं? साम्हूं वारे जी ॻाल्हियुनि में अची बैंक वारे जी ॻाल्हियुनि में 4 लाख विया हली आहे। हाणे मां पंहिंजी धीअ जी शादी कीअं कंदसि? मुंहिंजी माउ जी अखियुनि जो ऑपरेशन कीअं कराईंदमि? हे मुंहिंजा झूलेलाल, कुझु कर। बस ये मुर्गा फासता रहे ना, असांजो कम हलंदो रहे। जय झूलेलाल। बेड़ा ई पार। असांजी जेका तव्हां वीडियो ॾिठी आहे, हिन वीडियो खे तव्हां गौर सां ॾिसिजो ऐं अॻिते बि तव्हां होशियारु रहिजो। मुंहिंजा सिंधी भाउरो, इहा ठगी जेका मूंसां गॾु थी आहे उहा कंहिं भाउ सां गॾु न थिए, कंहिं माउ भेण सां गॾु न थिए। ऐं बैंक मां तव्हांखे को बि फोन अचे थो त तव्हां ख़ुदि बैंक वञी करे ट्राई कंदा भई छा दिक़त आहे, छा परेशानी आहे। कंहिंखे बि मोबाइल ते OTP वग़ैरह जेके बि अचनि था, पासवर्ड वग़ैरह कंहिंखे न ॿुधाइजो। जय झूलेलाल। छो जो कोई भी बैंक तव्हांखो तव्हांजो OTP या काई भी तव्हांजी पर्सनल डिटेल फोन ते न वठंदी आहे। ऐं अगरि उनखे वठणी हूंदी त तव्हांजो डेटा ऑलरेडी उते मौजूद आहे। ऐं हाँ, अगरि उन्हनि खे ज़रूरत भी पवंदी, हू तव्हांखे लेटर मोकिलींदा या मेल कंदा। लेकिन इहो ध्यानु रखियो कि कोई भी फ्रॉड तव्हांखे फोन करे OTP पुछे थो या तव्हांखे कोई भी लोभ लालच ॾे थो, तव्हां उन लालच में न ईंदो। पंहिंजा डिटेल कंहिंखे न ॾिजो। जय झूलेलाल। त पाण सभिनि हींअर हिकु शॉर्ट फिल्म ॾिठी जंहिंजा किरदार काल्पनिक हुआ ऐं कीअं काको ऑनलाइन ठगी में फासी वियो, परेशानियुनि में घिरी वियो। त पाण खे कॾहिं बि बैंक मां ATM मां कॾहिं बि फ़ोन कोन ईंदा आहिनि। कॾहिं पाण खे फ़ोन ईंदा आहिनि कि तव्हांखे हिते तव्हांजो प्राइज़ निकितो आहे या तव्हांखे हिते इनाम पियो ॾियो वञे।
अहिड़ा कई फ़ोन ईंदा आहिनि ऐं पाण उन झांसे में अची करे परेशानियुनि में घिरी वेंदा आहियूं। त ऑनलाइन ठगी ऐं साइबर क्राइम जे बारे में हिकु शॉर्ट फिल्म तव्हां ॾिठी, इहा सिर्फ़ु समाज खे जागरूक करण लाइ ठाही वई आहे। त सतर्क रहूं, सावधान रहूं। जय श्री झूलेलाल।